अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया धरती टीवी न्यूज़ ऐं आउं रिज़वान हिंगोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। अगूणू सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद पहुंची वियो। पीपल्स पार्टी शरीक चेयरमैन कराची में ख़ास जहाज़ ज़रिए वफ़ाक़ी राजधानी पहुतो। आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाक़ात कंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल अरब इमारात लाइ रवानो थियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शेख ख़लीफ़ा बिन ज़ैद अल नहयान जे लाडाणे ते शाही ख़ानदान सां ताज़ियत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी आमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी दावत ते 18 मई ते अमेरिका रवानो थींदो। 18 मई ते ग्लोबल फूड सिक्योरिटी कॉल टू एक्शन बाबति वज़ीरनि जे इजलास में पिणु शिरकत कंदो। परॾेही वज़ीर 19 मई ते बैन अल-क़ौमी अमन ऐं सलामती जी बहाली ते बहस में हिसो वठंदो। सिंध सरकार पारां तोनसा ऐं गुडू जे विच में पानी जी चोरी वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश करार। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो आहे पंजाब जो आपाशी सेक्रेटरी इरसा ऐं वफ़ा खां बि ॾाढो आहे। ॾाढ मुड़सी करे ॾुकार वारी सूरताल में चश्मा झलम लिंक कैनाल वाहे रहियो आहे, जेका वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ साज़िश आहे। साइंसी सबूतनि सां साबित कयो आहे त सिंध खे पूरो पाणी न पियो मिले, पर पंजाब जो सेक्रेटरी कंहिंजी ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहे। वज़ीर आज़म आॾो मुतालबो रखियो आहे त पंजाब पारां शुरू कयल नवां तकरारी मनसूबा बंदि थियण घुरिजनि ऐं गाज डैम समेत ॿियनि रिथाइनि ते कम जी रफ़्तार तेज़ कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चीनी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो। कराची यूनिवर्सिटी में धमाके में चीनी शहरियनि जे मारिजनि ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म चीनी हम मनसब खे पाकिस्तान में कम कंदड़ चीनी शहरियनि जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन कदम खणण जी ख़ातिरी कराए छॾी। संदसि चवण आहे त मुजरिमाने फ़ैल जी मुकमल जांच जे करे ज़िम्मेवारनि खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। वॾी साज़िश तहत इम्पोर्टेड हुकूमत मड़ी वही आहे। अमेरिका पाकिस्तान जा थोरा मञण बदिरां इल्ज़ाम वड़ींदो रहियो। अमेरिकी ग़ुलामनि जी हुकूमत खे तस्लीम न कयो वेंदो। अमेरिका जा ग़ुलाम पैसनि जा पुजारी आहे। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त FIA अॼु असांजे अखियुनि आॾो तबाह थी रहियो आहे। FIA जो हशर बि अहिड़ो थींदो जहिड़ो माज़ीअ में MQM वारनि पुलिस सां कयो हो। मौजूदा वफ़ाक़ी काबीना 60% ज़मानतनि ते आहे। फिरी वञण खां बहितर आहे इस्तीफ़ा ॾेई छॾीनि, उन सां सिस्टम बची वेंदो। सुप्रीम कोर्ट में सदाती रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस इजाज़ उल हसन चार मार्क्स अटॉर्नी जनरल एस्टर औसाफ ऐं नवाज़ शरीफ जे वकील मखतूम अली खान इल्तवा वारी दरख़्वास्त जमा कराए छॾी। चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल पारां इल्तवा वारी दरख़्वास्त ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इल्तवा जी दरख़्वास्त जो मतिलबु आहे हुकूमत मामले में देर चाहे थी। हीउ अवामी मफ़ाद जो अहम तरीन इशू आहे जंहिंखे ॿुधी हू जल्द फ़ैसिलो करणु चाहिनि था। अदालत नवाज़ शरीफ जे वकील मखतूम अली खान खे अॼु ई दलील जमा कराइण जी हिदायत कंदे चयो आहे त अदालत राति ताईं वेठी आहे, सभिनी खे ॿुधो वेंदो। ज़मीर मूजिबि को फिरी वञे त डिसेट थींदो। अवाम पंहिंजा ॾोहारी सुञाणे थो। मुआशी तबाही जो चहिरो रुगो इमरान खान आहे। नवाज़ शरीफ ऐं शहबाज शरीफ जे दौर में सदाई महांगाई ऐं करप्शन घटि थी आहे। मुस्लिम लीग नून सदाई अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। सुद समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पंहिंजे ट्वीट में चयो आहे त PTI चूंडूं न पर मुल्क में ॾफेड़ चाहे थी। मुल्क में क़ौमी सियासी अवामी पार्टियूं आहिनि,
उन्हनि जे सलाह मशवरे सां चूंडुनि जो फ़ैसिलो थींदो। इमरान नियाज़ी ऐं संदसि जनतरी मुल्क में हिकु शख़्स हिकु पार्टी ऐं हिकु सोच जी हुकुमरानी चाहिनि था। ईअं न थींदो। हिकु पार्टी जी हुकुमरानी जो मतिलबु फाशिज़म ऐं आमरियत आहे। कणक जी ख़रीदारी जो हद पूरो न करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सूबनि ते कावड़ जो इज़हार। 1 जून ताईं कणक जी ख़रीदारी जो हद पूरो करण जो हुकुम। वज़ीर आज़म जी सदारत हेठि कणक ऐं अटे जी खोट बाबति सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ इजलास। वज़ीर आज़म चयो आहे त क़ौम जो हिकु हिकु पैसो बचाइणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। मुल्क में कणक मौजूदु आहे। सूबा ज़ख़ीरो कदरनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। अवाम खे कंहिं सूरत में ॾुखियाईनि में विझी नथो सघिजे। वफ़ाक़ी हुकूमत हर क़ीमत ते घटि क़ीमत ते अटो मुहैया कंदी। यूटिलिटी स्टोर्स ते 10 किलो अटे जे थेले जी क़ीमत 490 रुपया बरक़रार रखी वञे। इमरान ख़ान जी हयातीअ खे मुबैना ख़तरे जी जांच लाइ घरू वज़ारत अदालती कमीशन जोड़ण जी आछ करे छॾी। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान ख़ान अमरीकी साज़िश जी हाणे लगातार पंहिंजी जान खे ख़तरे जो मौक़िफ़ जोड़े रहियो आहे। इमरान ख़ान वटि ठोस सबूत आहिनि त घरू वज़ारत खे ॾे हुकूमत खे इम्कानी ख़तरे बाबति जांच लाइ तयारु आहे। इमरान नियाज़ी चाहे त मामले ते अदालती कमीशन बि क़ाइमु करे सघिजे थी। अदालती कमीशन इमरान नियाज़ी जे ॾिनल शाहिदिन ऐं मालूमात जो जाइज़ो वठी आज़ादाणो फ़ैसिलो ॾेई सघे थी। इमरान नियाज़ी सबूत नथो ॾेई सघे त अमरीकी साज़िश जी इम्कानी ख़तरे खे बि सियासी स्टैंड तस्वर कयो वेंदो। इमरान नियाज़ी लाइ मशवरो आहे त पंहिंजी सिक्योरिटी खे सियासी प्रोपेगेंडा तौरु पेश न करे। नून लीग पारां पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी मुबैना करप्शन जी जांच जो ऐलान। लीगी अॻवान अता तारड़ जा अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं संदसि घरवारी ते संगीन इल्ज़ाम। चयाईं फरह गोगी ऐं उन जे मुड़ुस खे इमरान ख़ान फ़रार करायो। फरह गोगी बुशरा बीबी ज़रिए पंजाब ते हुकूमत कई। साल 2019 में एमनेस्टी ज़रिए कारे नाणे खे अछो कयो वियो। एमनेस्टी स्कीम फरह गोगी ऐं उन जे मुड़ुस लाइ हुई। उन स्कीम ज़रिए फरह गोगी जी करप्शन लिकाई वई। उस्मान बोज़दार जी करप्शन ख़िलाफ़ एंटी करप्शन खाते में दरख़्वास्त दाख़िल कई वई। सिंध सरकार सूबे में इम्तिहाननि दौरान लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध में गर्मी वधी वञण सूबे इम्तिहाननि दौरान बिजली जी लोड शेडिंग न कई वञे। के इलेक्ट्रिक कराची में इम्तिहानी मरकज़नि वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न करे। इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मरकज़नि जे भरपासे कलम 144 लागू कयो वञे। मलिर जे इलाइक़े उमर मारवी ॻोठ में जिनसी ज़्यादती बाद गलो कपे बेदर्दी सां क़तल कयल 8 वरनि जे नीगर शाकिर सेठा जे क़तल जो केस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। शाह लतीफ़ थाणे ते दाख़िल FIR में नामज़द हिकु जवाबदार गिरफ़्तार। मक़तूल नीगर जे वासनि पुलिस जी जांच ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। मुलज़ समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक अंजाम ताईं पहुचाइण जो मुतालबो। कराची जे कोरंगी 1.5 नंबर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। गोलियूं लॻण सां पीसन इक़बाल भट्टी क़तल थी वियो। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। मेहड़ भरिसां फरीदाबाद थाणे जी हद मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जे ॻोठ गोज़ो वासी अयाज़ पंवर तौरु सुञाणप। खानपुर महर भरसां ॻोठ प्यारो लाशारी में घर के बाहि मासूम ॿारड़ो सड़ी पहुत। औरत जो अलो तलो ख़ाक थी वियो।
मिरपुखास में हैदराबाद रोड ते तेज रफ्तार ट्रक की टक्कर में पुलिस एहलकार की बाटकी फौत यासीन भुट्टो के ड्यूटी दौरान तेज रफ्तार ट्रक जो टक्कर लगो अस्पताल ईंदे दम ॾेई छॾियो।